नाज़रीन, सकरन सराइकी ऐं सिंधी ॿोली जे मशहूर शाइर हमल फ़क़ीर लेगारी जे 147 उर्स मुबारक जे मौक़े ते सक़ाफ़त खाते सिंध पारां हमल फ़क़ीर अदबी कॉन्फ्रेंस ऐं राग रिहाण जी तक़रीब ऐं मलाखड़े समेत मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स पारां सक़ाफ़ती स्टॉल लगाया विया। अदीब कॉन्फ्रेंस सक़ाफ़त खाते जे डायरेक्टर सलीम सोलंगी, डायरेक्टर कल्चर शेर मोहम्मद मेहर, हमल मेला कमेटी जे चेयरमैन मोहम्मद सालेह कीरियो जी मेज़बानी हेठि तक़रीब थी गुज़री। उन मौक़े ते पीपी अॻुवाण ग़ुलाम शाह लिगारी पारां आयल महिमाननि खे सिंधी अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया विया। अदीब कॉन्फ्रेंस जे कंपेयरिंग सिंध जे नाले वारे शाइर ऐं अदीब नसीर मिर्ज़ा पंहिंजे ख़ूबसूरत लफ़्ज़नि ऐं शाइरी ज़रिए भेटा पेश कई। उन मौक़े ते पब्लिक अकाउंट्स जे चेयरमैन ग़ुलाम कादिर चांडियो, पीपी अॻुवाण अली नवाज़ चांडियो, पीपी अॻुवाण ग़ुलाम शाह लिगारी, शाइर अदिल सूमरो, अदीब डॉक्टर कादिर बख्श मंगसी, शाइर मशकूर फ़नकारा, शाइर आगा अज़फ़र, शाइर असद कीरियो, अदीब मोहम्मद हनीफ़ सूमरो, अमीर अली शाह ऐं ॿियनि शाइरी ऐं लफ़्ज़नि ज़रिए हमल खे भेटा पेश कई। उन मौक़े ते सिंध जे नाले वारे फ़नकार उस्ताद शफ़ी फ़क़ीर, कामरान ऐं रिज़वान चांडियो, जावेद फ़क़ीर, पीरल प्यासी सूफ़ी कलाम ॻाए महफ़िल खे चार चंड लॻाया। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। एहसान कोन आयो पर फ़र्ज़ थो बणिजे त असां हितां जे इलाइक़े जे लाइ, हितां जे माण्हुनि लाइ, हितां जे माण्हुनि जो कयल ख़िदमतुनि खे सलाह पेश करण लाइ असांखे कुझु करणु खपे। तंहिंजे करे घणी ॻाल्हि त कान करे सघिया आहियूं, पर जेका कुझु थी सघियो उहो तव्हांजे अॻियां रूबरू रखूं था। नसीर मिर्ज़ा साहिबु अॻे साल तव्हां हिते असां वटि आया हुआ ऐं ज़ाहिर आहे कोविड जो ज़मानो हुयो, सिलसिलो हले पियो। असां हिते को वाइदो कयो त बाबा नेशनल हाईवे खां हीउ जेको रस्तो वञे थो, छाकाणि त मां महसूसु थो कयां जेके बांधीअड़ा मोहबत कंदड़ हिन फ़क़ीर सां जॾहिं हुनजे सालियाने उर्स मुबारक ते अचनि था, हुनखे तकलीफ़ महसूसु थिए थी। 11 किलोमीटर जो रस्तो आहे, तक़रीबन हुकूमत जे सिंध जा 13 करोड़ रुपया अची ख़र्च करे हाणे 2 महीननि जे अंदरि हिनखे कम खे जमाली जा जेके बि हिते कई आया आहिनि हिन अङण ते फ़क़ीर जे उर्स मुबारक में, ऐं ख़ासि असां शुक्रगुज़ार आहियूं असांजे स्टेज जा जेके फ़राइज़ नसीर मिर्ज़ा साहिबु ॾे पियो। तरह सॼे हिंदुस्तान में अंग्रेज़नि ख़िलाफ़ बग़ावत जी बाहि भड़के थी ऐं 1857 ईस्वी वारी आज़ादी जी जंग लॻे थी। उनखां पोइ समूरी सिंध में ज़रायत ऐं सनत जो इनकलाब अचे थो। अजीब इक़्तिसादी इनकलाब रूनमा थियनि था, पर हमल साईं जी शाइरी में उन्हनि जो अक्स कोन थो मिले। सजन जी मुश्किल आहे महाल अंदर में उदमा ॾेई वेंदसि न जो साजन सुरई की लगी
नोटिस दो मन ठारो यार नोटिस दो मन ठारो यार तोला मोह जो साहस देखो तोला मोह जो साहस देखो नोटिस दो मन ठारो यार नोटिस दो मन ठारो यार तोला मोह जो नोटिस मन ठारो यार